सहाबी हजरत सालिबा रदियल्लाहु ताला अन्हा 16 सालन जो जवाना अक्सर टाइम मुझे महबूब जे खिदमत में रहंदो आ। हुजूर जे हुक्म सां कदे हेडे कदे होडे कम कार सां ईंदो वींदो आ। हुजूर जे हुक्म सां कंहिं कम सां वञी रहियो आ। मदीने खां ॿाहिर निकिरी वियो आ। जीअं निकिरी वियो अॻियां हिकिड़ी औरत विहिजी रही हुई। हिकड़ी औरत नौजवान पानी जे तालाब में विहिजी रही हुई। हजरत सालिबा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन ते नजर पइजी वई। नजर पवण खां बाद में बियो दफो उन दे निहारण लगो। अञा निहारे बस कयई त अंदरों आवाज आयो, सालिबा इहो मरक मुझे मुस्तफा जे गुलामन जो नाहे। छो त पहरी निगाह पवंदी आ डोह कोन थींदो आ, इत्तफाकी निगाह। पर जे कदे बियो दफो दिल जे ख्याल सा निहारींदो, मर्द हुजे या औरत, अल्लाह जे दरबार में जवाब दियणो पवंदो। हजरत सालिबा रदियल्लाहु ताला अन्हा जीअं बियो दफो उन औरत विहजण वारी दे निहारियो, अञा निहारे कंधड़ो सिधो करे निहार लगो त अंदरों ईमानी गैरत जागी पे। अंदरों मुझे महबूब जे प्यार आवाज दिनो, ऐ सालिबा मुस्तफा जे गुलामन जेला इहा गाल मुनासिब नाहे। बस सेकंडन जे फासले ते ज़ारो कतार रोई करे दाहू करे मदीने दे मोटण जे बजा सालिबा झंग मुंह कयो, पांजे पान के धक हणंदो तो वञे त अॼु खां वठी सालिबा तू मुनाफिक थी वए। छो त इहे अखड़ियूं कीअं खणी वींदे मुझे मुस्तफा जे दरबार में। जन अखड़न गैर खे ॾिठो आ उहा दिल कीअं खणी वींदे मुझे महबूब जे दरबार में। जंहिं दिल गैर खे ॾिठो आ पंहिंजे पाण खे घटि वधि ॻाल्हाईंदो, इएं जबलन जे तरफ़ हलियो वियो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो, बियो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो। मुझे करीम मुस्तफा फरमायो पंहिंजे दीवानन सहाबन खे ॿ ॾींहं गुज़री विया आहिनि, मुझो सालिबा नज़र कोन थो अचे। ऐं मुसलमान अखियूं खोल, इहा जवानी सदाई न हूंदी। याद रखी छॾ, इहो हुस्न सदाई न हूंदो, इहा ताक़त सदाई न हूंदी। उजड़ गए वो बाग, उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। अरे यार सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। सब कुछ हिते छड़े वींदासी, कुछ भी गड हलण वारो नाहे सवाए निस्बत ऐं इश्क मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हजरत सालिबा जेला मुझे मदीने जे मीर पुछो, सालिबा नजर न थो अचे। ॿ ॾींहं गुज़री विया आहिनि, हुजूर जे सहाबा हेॾे होॾे ॻोल्हण शुरू कयो। टियों ॾींहुं, चौथों, पंजो, छहों, सतो ॾींहुं थियो आ। मुझे हुजूर फरमायो, उमर जी मुझा दिलबर सलमान जी मुझा आका मेहरबान। 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, मां मुस्तफा जो दीवानो सालिबा न आयो आ। जबलन में वञी मुझे सालिबा खे ॻोल्हे वठी अचो। जबलन में वञी जेके मुझो मुस्तफा चवे तो मुझे सालिबा के वठी अचो। अंदाजो लगा मुसलमान तो उन जी इज्जत छा होंदी, उन जो मकाम छा होंदो। मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे मीर फरमायो, उमर जी मुझा महबूब आका दिलबर सलमान जी मुझा महबूब मुस्तफा मेहरबान, मुझे सालिबा के वनी जबलन में ॻोल्हे अचो। हजरत उमर फारूक, हजरत सलमान फारसी जबलन जे तरफ रवाना थी वया। हुजूर जे सहाबी सालिबा के ॻोल्हण जे लाइ ॻोल्हींदा वया, नज़र को नथो अचे। एतिरे में जॾहिं जबलन जे विच में पहुता त
हिकड़ा बकरार अची रहियो आ। उन बकरार खे चवण लगा, ओ बकरार असांजे महबूब जो दीवानो सालिबा त किथे नजर कोन आयो। उन बकरार जवाब ॾिनो त सालिबा कहिड़ो सालिबा? इए चई चवे तो हा हा मूंखे सालिबा जी त ख़बर काने, पर काफ़ी ॾींहं थी विया आहिनि। हिकिड़ो नौजवान आहे जेको रुगी जबलनि में रुअंदो आ, ज़ारो कतार रुअंदो आ, हिकिड़ो ई आवाज़ कंदो आ त हीअ दिलि कीअं महबूब जे आॾो खणी वञा जंहिं ग़ैर खे ॾिठो आ। हे अखियूं कीअं मुस्तफ़ा ॾे खणी वञा जन ग़ैर खे ॾिठो आ। आए उमर आए सलमान अहिड़े नमूने सां हिकिड़ो आहे जवान जेको रोज़ असां ॾिसंदा आहियूं। असां बकरियूं फलाणी पहाड़ीअ ते वेहारींदा आहियूं, मंझंदि जो रोअंदो ईंदो आहे, सुकी वियो आहे, हीणो हाल थी वियो आहे। असां उनखे खीर ॾुही ॾींदा आहियूं, थोरो खीर पीअंदो आहे, मगर उन जा नीर सुकंदा न आहिनि। असां बकरार उनखे रोअण वारो ॿार चवंदा आहियूं। हा मुसलमान, हिन अखड़नि खे आलो कर, इन अखड़नि खे आलो कर, छो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊद लबन फि ज़रअ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो त हिन अखड़नि मां अल्लाह जे खौफ में जेकॾहिं हिकिड़ो ॻोढ़ो बि ॻड़ी पियो, अख आलड़ी थी पई, हिकिड़ो कतरो अखियुनि मां किरी पियो, मुझे मदीने जे साईं फरमायो तो ॾुधल खीर वापसि थड़नि में वञी सघे थो, मगर मुझे अल्लाह जे खौफ में उहो निकतल हिकिड़ो ॻोढ़ो रद्द नथो थी सघे। ऐ मुसलमान, इन अखड़नि खे आलो कर, छो त मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां जो अखड़ियूं आलियूं थियनि, पक समझो त रब जी रहमत घेरे वई आ। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात अल्लाह जे रहमत जी निशानी बुधाइया। मुझे मदीने जे घोट फरमायो जॾहिं तव्हां जे अखड़ियुनि में आलाण अची वञे, पक समझो त अल्लाह जी रहमत घेरे वई आ। हाणे मां मुस्तफ़ा तव्हां खे तो चवां, हाणे रुगी घुरण जी देर आ, मुझे रब जे में काई देर नाहे। यानी जॾहिं अखड़ियूं आलियूं थियनि त दिल खोले घुरंदो कर, दिल खोले घुरंदो कर, कंजूस थी न घुरंदो कर। जॾहिं अखड़ियूं आलियूं थियनि नी त पोइ शादीअ लाइ ज़ाल न घुरजा, प्लाट न घुरजा, नौकरी न घुरजा, छो त जॾहिं अखड़ियूं आलियूं थियनि त मुझे आका फरमायो अल्लाह जे रहमत खे जोश अची वियो आ। हाणे जॾहिं बेनियाज़ रब जे दरबार मां जोश अची रहियो आ त घुरब उहा शइ जेका उन दर खे ॾियण में सुहे, जेका सुहिणी लगे। छा घुर? चो मुझा मौला पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा, बस कुछ भी बियो न घुर, हिकड़ी शय घुर, मुझा मौला पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। छो त मुझा दोस्त हुजूर जे सहाबा जी पहिरी निशानी इहा है त उन्हनि जे दिल में मुझे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हो। ऐं प्यार जी इहा इंतहा हूंदी हुई। चई त क़ुरान जूं आयतूं पढ़ा, चई त दुनिया जी तारीख़ ॿुधायां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, प्यार जी उहा इंतहा हूंदी हुई जो दुनिया ॾिसी करे चवंदी हुई हे त दीवाना आहिनि, हे त मस्ताना आहिनि, हे त चरिया आहिनि। कुझु अबू बकर सिद्दीक़ खां त तुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सां केतिरो प्यार आहे त सुहिणो सिद्दीक़ अकबर तो चवे त मां त दुआई घुरंदो आहियां, ओ मुंहिंजा अल्लाह साईं, ओ
मुझा अल्लाह साईं अखड़ियों अबू बकर जो हुजन चेहरो मुझे मुस्तफा जो हुजे बियो कुछ भी न हुजे मां अबू बकर जो न्याणियों हुजन हिक जे पोया हिक ओह निकाह में महबूब मुस्तफा जे हवाले कया कुछ शेर खुदा खां ऐ दिल पर अली तुझो छा ख्याल आ मुझो सोहणो अलीउल मुर्तजा फरमाइंदो आ त रमजान जो महीनो हुजे रमजान जो महीनो हुजे गर्मी पंहिंजे कमाल उरूज ते हुजे मैदान जंग जो हुजे अली जे हथ में तलवार हुजे सामो मदीने वारे जो दीदार हुजे पो अली ॾिसो त कीअं तो कुफार के जहन्नम में पहुंचाए पंहिंजे रब खे सुभान अल्लाह या हुजूर जे सहाबा जी दुआ है सुभान अल्लाह या हुजूर जे सहाबा जी तमन्ना है त ऐ मुझा दोस्त अजीज मोहब्बत ॾिसणी आ त मुझे आका जे सहाबा दे निहार त मां अर्ज पे कयो हजरत उमर फारूक ऐं हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु के उन बकरार चयो ऐ मुझे महबूब जा दीवानो असा के बी त खबर काने का मगर हिकड़ो रोइणो रोइणो चवंदा हो आहे नौजवान रुगी पियो रोवंदो आ चरन वांगुरु रोवंदो आ उहो घड़ी खन खां पोइ ईंदो असा उनखे खीर ॾींदासीं हजरत सलमान भी वेठो आ हजरत उमर फारूक भी वेठो ॾिठऊं कुछ कलाक गुज़रिया हेॾो पहाड़न मां फाटल कपड़ा मथे में मिटड़ी वार उलड़िया पया हन ज़ारो कतार रोंदो तो अचे जुबान ते हिकड़ो जुमलो आ त मुझा मौला ओ मुझा मौला हाणे कीअं ही अखियूं खणी महबूब जे दरबार में वञा जंहिं अखियुनि ग़ैर खे ॾिठो आ उन अखियुनि सां मांजे महबूब जो कीअं वञी दीदार कयां या अल्लाह उन दिल खे हुजूर जे दरबार में कीअं खणी वञा जंहिं दिल ग़ैर खे ॾिठो आ मुझा मौला मूंखे मुआफ़ कर मूंखे मुआफ़ कर मुझे माफ़ीअ जो ऐलान कर त मां हुजूर जे दरबार में वञा त मुझे मुस्तफ़ा जी मूंखे मयार न मिले सुभान अल्लाह ऐ मुसलमान अखियूं खोल हजरत सलमान फारसी हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था जियां ये जुमला चवंदो वेझो आयो असां बही उथियासीं सालिबा हो शुक्र रोंदे निहारे चवे तो सोना सलमान मुझे वेझो न अचजा सोना उमर मुझे वेझो न अचजा उन्हनि ॿिन्ही के चवे तो मुझे वेझो न अचजो इएं चई भॼे तो हजरत सलमान फारसी सॾु करे चयो सालिबा ओ सालिबा ॻाल्हि त ॿुध असां पाण कोन आया आहियूं असांखे महबूब मदीने जे घोट मोकिलियो आ नारे तकबीर नारे रिसाला नारे तकबीर नारे हैदरी जमात अहले सुन्नत जिंदाबाद मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ज़ाहिरी इन जिस्मानी हयात तय्यबह में भी इए गुलामन के घुराइंदा होया पर मुझा महबूब रोज़े अतहर में आरामी थियण खां पोइ बि पंहिंजे गुलामन के इए ही घुराइंदा सुभान अल्लाह दलील ॾींदो हला आशिकन के दलीलन जी जरूरत कान हुंदी आ मगर गाल करे खोले हलंदो हला जॾहिं हजरत बिलाल हबशी ज़ाहिरी मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात अल्लाह जे हुक्म के लब्बैक फरमायो अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे गुंबज़े खज़रा में आरामी थिया तो ओहो हजरत बिलाल मदीने जे घटन में इए घुमदो हो जिए चरिया ऐं दीवाना घुमदा हन सुभान अल्लाह
जेको बि मदीने जे गलिन में मिलंदो हो हज़रत बिलाल उनखे चवंदो हो त मूंखे महबूब जी ख़बर ॾे मुंहिंजो महबूब त काथे न ॾिठी इहे मदीने जे गलिन में मस्ताननि ऐं दीवाननि वांगुरु घुमंदो घुमंदो बिलाखिर मदीने में रही न सघियो मदीनो शहर छॾे शाम जे मुल्क जे हलब शहर में वञी रहण लॻो हिकिड़ो साल पूरो गुज़रियो आधी रात जो टाइम हज़रत बिलाल सुहिणो फरमाईंदो आ त मुंहिंजूं अखिड़ियूं लॻियूं पयूं हन निंडड़ी लॻी पई आ त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो बिलाल ओ बिलाल साल थी वियो अथई मदीने कोन आयो है सुभान अल्लाह हाय हाय खुदा जी ज़ात शल यार जे दर्जे हाज़िरी नसीब फरमा आमीन महबूब घुराइन गुलामन खे मुझे आका फरमायो बिलाल जी मुझे आका साल थी वियो थे मदीने कोन आयो है मां मुस्तफा सा मिलण कोन आयो है बिलाल पियो त निंड्रा अखियूं खुलियूं आधी रात जो टाइम उन वक्त तैयारी शुरू कई उन वक्त तैयारी शुरू करे घर जा भाती चंदा बिलाल छा है अज जे लफ्ज़न में चवा पैगाम सबा लाई है दरबार नबी से सुभान अल्लाह आया है बुलावा मुझे दरबार नबी से सुभान अल्लाह दरबार नबी से हजरत बिलाल रजी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर वारनि खे चवे थो त बस मूंखे सरकार फरमायो त बिलाल हली मां हींअर वेंदुसि आधी रात जो टाइम बिलाल पंहिंजे घर वारनि खां मोकिलाईंदो आहे आधी रात जो ॾींहुं थियण जो इंतज़ार कोन कंदो आहे त ॾींहुं थिए त पोइ निकिरां बिलाल मस्ताननि वांगुरु दीवाननि वांगुरु शाम जे हलब शहर मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे सवारीअ ते सवार थी निकिरंदो आहे जीअं मदीने पहुचंदो आहे मुंहिंजे हुज़ूर जे मज़ार ते बीही करे रोई चवंदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा बिलाल आयो आहे सुभान अल्लाह मुझा आका बिलाल आयो आ रोई सलाम कंदो आ रोई रोई जॾहिं बिलाल आवाज ॾींदो आ मुझा आका तुंहिंजो बिलाल आयो आ त मदीने जे गलिन में आवाज गूंजजी वेंदो आ त मुस्तफा जो बागो बिलाल अची वियो आ सुभान अल्लाह हुजूर जा सहाबी गलिन मां घटन मां गोठन मां ड्रोड़दा आया त उन बिलाल जो हली दीदार कयो जेको मुझे मुस्तफा जे साम्हूं बांगू ॾींदो हुयो सुभान अल्लाह मदीने जा माण्हू पहुची विया बिलाल जो हाल बेहाल ॾिसी करे मदीने में अजीब कैफियत हली रही आहे हर सहाबीअ जी अख आली आहे हर सहाबीअ जे अखियुनि जा लुड़क मुंहिंजा दोस्त वॾा फुड़े मींहं जीअं वसी रहिया आहिनि बिलाल खे चवण लॻा बिलाल अॼु असांजे महबूब जी यादि ताज़ी कर बिलाल अॼु मस्जिद नबवी में अज़ान ॾे त यार जो ज़मानो ताज़ो कयूं सुभान अल्लाह बिलाल निहारे चवंदो आहे ओ मुंहिंजे मुस्तफा जा दीवानो मजबूर न कयो बिलाल में हिम्मत नाहे बिलाल में हिम्मत नाहे अॻु में त बिलाल अज़ान ॾींदो हो चवे थो बिलाल अज़ान ॾींदो हो जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हो त चेहरे मुस्तफा जो दीदार सुभान अल्लाह हींअर बिलाल अज़ान कीअं ॾे सहाबा खे बिलाल जवाब ॾिनो आहे लेकिन सहाबा जी मुहब्बत सहाबा जो इश्क सहाबा जी उहा सच्चाई गॾिजी करे चवनि था त बिलाल ॿिए जी त न ॿुधंदो मजबूर आहे पर जेकॾहिं हसन ऐं हुसैन बिलाल खे चवंदा त जवाब बि कोन ॾींदा सुभान अल्लाह
तमाम सहाबा हजरत इमाम हसन ऐं हुसैन खे चयो सुणा तव्हां बिलाल खे चओ त अॼु मिंबर रसूल ते बीही करे अज़ान चवे त असां अज़ान ॿुधूं। जॾहिं हसनैन करीमैन फरमायो ऐ बिलाल जी मुंहिंजा महबूब जा बचड़ा महिरबान बिलाल अॼु अज़ान ॾे त हसन ऐं हुसैन पंहिंजे नाना जो ज़मानो आॾो रखनि। सुभान अल्लाह। ऐ मुसलमान तारीख़ मदीने जी गवाह हुजूर जो हिकु हिकु मदीने जो सहाबी गवाह त जेॾी महिल हज़रत बिलाल खे इमाम हसन ऐं हुसैन सुणे मजबूर कयो ऐं बिलाल बीही अज़ान ॾियण लॻो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं बिलाल चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह बिलाल बेहोश थी ज़मीन ते किरी पियो। ऐ मुंहिंजा दोस्त इहा मुहब्बत सहाबा है मुझे हुजूर जे दीवानन जी मोहब्बत आ मुझे मुस्तफ़ा जे मस्तानन जी मोहब्बत आ त मां गाल करण पे चाही त मुझा हबीब पंहिंजे दीवानन के अगर हयात तय्यब ज़ाहिरी जिंदगी जे अंदर भी को दीवानो परे विंदो उनके घुराइंदा हा पर मुझा मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोज़े अतहर में आरामी हुण का बाद भी जेके चाहिदा हा त मुझा मुस्तफ़ा ख्वाब में दीदार करे घुराइंदा हा कन के टिकेटूं ॾेई घुराइंदा हा। केतिरा ई अहिड़ा मिसाल तव्हां जे आॾो ॾियां जंहिंजो मिसाल हिकिड़ो असांजे इलाइक़े जो नालो अथसि मौला बख्श माछी ग़रीब वीचारो मिसकीन। जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फजर जी अज़ान चवे अज़ान चई अची रोए ऐं चवे त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने उजागा अखने जा लहने उजागा अखने जा चो मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने उजागा अखने जा लहने उजागा अखने जा। हे फकीर जी रोज फजर का पो तवार हुंदी आ लाड़क हाजी इब्राहिम लाड़क जे गोठ में वेहण वारो आ भर में साबिक MPA डॉक्टर अब्द सत्तार राजपर जो बंगलो उन वट के मेहमान आयल होया या को खानदान जो फर्द होयो। सुबह ते डॉक्टर के चवण लगो दिल चवे थी त बाबे जे नियत कह गरीब के मदीने उमरे ते मोकलिया कह के मोकलिया जेके वेठा उन्हनि चयो गोली छो थो ए जो असुर जो चरियो वेठो रड़ियूं कंदो आ त मौला मदीनो ॾेखार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त दौलतमंद खे त नाज़ हूंदो आ त मां पैसा ॾेई टिकेट ख़रीद कंदुसि पैसे वारे के पक हुंदी आ पैसा ॾेई वीज़ो ख़रीद कंदुसि कॾहिं उन ग़रीब खां पुछी ॾिस जंहिंखे पैसनि जो भरोसो न हूंदो आ ख़ुदा जी इज़त जो कसम आ 2012 ग़ालिबन या 13 मूंखे यादि आ त मदीने तय्यब में हुजूर जे रोज़े अतहर ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नतुल बकी वारे पासे शाम जे टाइम में वेठा हुयासीं त हिकिड़ो माण्हू आयो उनखे ॾिसी करे असांजे साथियुनि चयो अरे यार तूं त छोला विकणंदो हई चे हा छोला चे उहो इन जेको सखर में छोला विकणंदो हई चे हा चे पो तू छोलन विकण वारो हे लख किथां आंदई त रोई चे जंहिं तोखे ॾिना आहिनि उन मूंखे बि ॾेई छॾ। सुभान अल्लाह। मादी थी न मारुई अल्लाह तुझो अल्लाह जो आगे मादी थी न मारुई तुझो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझिला गए उहो ईमान को आगे
जेको माग पहुंचाई दुई मारुई दिल जी मोहब्बत दिल जो इश्क दिल जी सच्चाई जदे हुंदिया तो गुरबत आडो का नहीं दिया तू गरीब हई परवाह ना है तुझो मालिक गरीब ना है सुभान अल्लाह तू निधन को नहीं धनी साईं वारो हई अजकल तू असा जे दुखन जो सबब इहो आ जो मालिक जी दामन छडिया मुस्तफा जी शरीयत छडिया अल्लाह जे हुक्मन के पुठी दिनिया महबूब जे शरीयत का मुंह मोड़िया इन करे दुखिया हूं मोटिया अज भी तुझो मालिक तोखे सदे रहो अज भी मुझे गुंबज़े खजरा वारे महबूब जे शरीयत मार्फत तरीकत हकीकत वारो रस्तो खुलियो पियो अज भी तू हली आ तुझे अचण जी देर आ यार जी काई देर सुभान अल्लाह अर्ज पे कयुम हजरत सालबा के जने हजरत सलमान फारसी चयो सालबा असी पाण कोन आया हो महबूब मदीने जे मीर मोकलियो आ त वञो वञी सालबा खे वठी अचो हाणे तुझी मर्जी आ न्यापो मुझे महबूब मुस्तफा जो आ सालबा बीही रहो चो त हुजूर जो जवान सहाबिया उनके खबर आ त मुझे महबूब मुस्तफा जे जुबान मा ओहो निकरंदो आ जेको कलाम मुझे रब जो हुंदो आ सुभान अल्लाह या अकीदे सहाबा है ऐ मुझा दोस्त अजीज जेतरा दलील चवी दियण जेला तैयार हां चो त जदे हिजरत जी रात थिया रहमत जी बरसात थिया मुझे सुने मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात बाबरकात सा बिस्तरे ते शेरे खुदा जी जाता सफर में अबू बकर सिद्दीक जी मुझा दोस्त अजीज मुझे महबूब सा हम सफर होण जी हजरत अबू बकर सिद्दीक के सादता मुझा दोस्त रस्ते में हलंदे हलंदे जदे सुबह जो सवेर ऐलान थी वयो त महबूब रात निकरी वया हल्या अबू जहल ऐलान कयो कहिड़ो ऐलान कयो त जेको भी मुझे महबूब जे इस्म वठी करे चवण लगो त जेको भी मदीने जे ताजदार के गिरफ्तार करे ईंदो उनखे 100 गाढ़ा भला उठ इनाम में दींदुस छा ऐलान कयई 100 उठ इनाम में दींदुस उन वक्त मुझा दोस्त अजीज अरबन में गाढ़े उठ जी वडी इज्जत हिंदी हुई जदे 100 उठन जो ऐलान थी वयो अगे यहूदी हुजन या ईसाई मुसलमान हुजन या केर भी वायदो जेको कंदा होया ओहो वायदो पूरो कंदा होया 100 उठन जो ऐलान थी वयो सुराका बिन मालिक बिन जाशिम मुझा दोस्त अजीज जवाना जवानियते भरवसो उठ भी उन वट भलो आ उन दिठो त हाल गरीबी आ हेड़ो मौको रब दिनो आ वरी अलाए नसीब थे अलाए न थे अचे पांजे सवारी के ड्रोड़ायो थे ड्रोड़ाईंदो जदे मुझे सुने महबूब मुस्तफा जे करीब पहुतो हकल दींदो आ हाणे काडे वींदो त अबू बकर सिद्दीक पोइते निहारे त सुराका बिन मालिक पांजे सवारी के ड्रोड़ाईंदो हकलू दींदो थो अचे अबू बकर सिद्दीक अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुराका अची रहो वा सुभान अल्लाह गौर सां ॿुध हुजूर जे सहाबा जी मोहब्बत मुझा महबूब सुना सुराका बिन मालिक अची रहो आ मुझे महबूब मुस्तफा ही जो नेण खया सुभान अल्लाह खड़ी नेण खुमार मां अल्लाह जा कयूं नाज नजर सूरज शाखों झुकियूं कुमाणा कमर झको थियो जोहर मुझे जान बजे त जमाल सी सुभान अल्लाह
वाह लतीफ तुझो इश्क पंहिंजे महबूब सां मुझो लतीफ तो चवे तो मुझो मुस्तफा जॾहिं नेण खणंदो हो त सिज जे इन तजल्लीअ में बुहा ताकत न हूंदी हुई चंड जे सोझरे में ताकत न हूंदी हुई मुझो मुस्तफा नेण खणंदो हुयो त सिज ऐं चंड जी रोशनी बि हेठि थींदी हुई मुझे मुस्तफा जे नूर जी चमक अञा निराली सुभान अल्लाह एतिरो दीवानो आहे मुझे महबूब मुस्तफा जो 14 जे चंड खे तो चवे चंड चमई सच अल्लाह जे भाई न मठिया मूर कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गचो जेको मुंह में बरई मचो ओहो पदम पिरिया जे पेर में सुभान अल्लाह सुनो लतीफ तुझे चंड तुझे 14 जे रात जी जेका रोशनी आहे उहा त मुझे मुस्तफा जे हिक कदम जे रोशनी जे बराबर भी नाहे अज़ीज़ाने मन अर्ज पे कयम त मुझे सुहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सुराका सामहो अची रहियो आ सुराका बिन मालिक बिन जाशिम मुझे हुजूर जो निहारियो सुराका वेझो अची पहुतो हकल ॾेई थो चवे ॾियो ख़बर मको छॾे डुकण वारो हाणे तव्हांखे मूंखां केरु बचाईंदो सुराका जे ईअं चवण जी देर आहे मुझे मुस्तफा मुर्की करे ज़मीन के इशारो दिनो ऐ ज़मीन हिन के गिहण शुरू कर मुझे महबूब मुस्तफा फरमा ऐ ज़मीन हिन के गिहण शुरू कर सुराका अचण जे बजा उते जो उते ज़मीन में अंदर लहण शुरू थियो ॾिसई त सवारी बीही वया हेठ निहारे त गोडन ताईं मुझो उठ ज़मीन में वेहंदो थो वञे जॾहिं ॾिठई त मुंहिंजी सवारी वेहंदी थी वञे निहारे चवे थो सोना माफ़ी मुझा महबूब माफ़ी गलती थी वई आ बस मुखे माफ़ी मिले मुझे मुस्तफा निहारे फरमायो वञ सुराका माफ़ी थई सुभान अल्लाह जानी दुश्मन के इए माफ़ी ॾियण मुझे हुजूर फरमायो सुराका बिल मालिक वञ तोखे माफिया मुझे आका इए कोन फरमायो हलिया कलमो पढ़ मुझे हुजूर फरमायो सुराका माफी थई वञ सुराका अगते वञी करे वरी मोटियो हकल ॾेई करे चवे थो हाणे मुखों तोखे केर बचाईंदो वरी उन विखुन ते अची पहुतो वरी मुझे हुजूर आंगुर जो इशारो कयो ज़मीन उनके गिहण शुरू कयो वरी जॾहिं उन जे सवारीअ जो अधु ज़मीन में वयो वरी रोई चवे थो सोना माफ़ी गलती थी वई सोना माफ़ी मुझे मुस्तफा मयार न ॾिनी मुझे महबूब मयार न ॾिनी मुझे आका फरमायो सुराका वञ तोखे माफ़िया रब तोखे माफ़ कंदो सुराका जी सवारी उथी पोइते वञी करे जॾहिं टियों दफ़ो वरी मोटियो मज़ो त ॾिस न मुझे मुस्तफा जे दरबार में रहमतल लिल आलमीन जो कुर्ब त ॾिस न जॾहिं टियों दफ़ो मोटियो जॾहिं टियों दफ़ो मुझे हुजूर ॾे निहारे अकल थो ॾे त मुझे करीम मुस्तफा फरमायो सुराका अञा मुड़ी नथो हुजूर फरमायो मुड़ी नथो सुराका जे अखियुनि में पाणी अची सुभान अल्लाह सुराका जे अखियुनि में पानी आयो मुझे मदीने जे मीर फरमायो सुराका पहिरों दफ़ो आज़मायई ॿियो दफ़ो आज़मायई टियों दफ़ो अचण जी ज़रूरत कीअं पई रोई चवे तो सुहिणा हाल ग़रीबी आहे सुभान अल्लाह दुनिया जे आलो हाल न कंदो कर हाल करणो अथई त ख़ुदा ऐं मुस्तफा सां कंदो बेशक आधीअ जो उथंदो कर दुनिया वारा त ताना ॾींदई न जे 50-100 ॾींदई ॾिसंदा परे खां अचे थो परे थी अचे ई थो पियो पर ख़ुदा ऐं मुस्तफा जे दरबार मां जंहिंखे मिलंदो आहे उहो दुनिया खे वॾे विरहाईंदो आहे खुटंदो न आहे
अजीज़ाने मन मुझे हबीब जे दरबार में अर्ज करण लगो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हालो गरीबिया इन करे 100 गाढ़न उठन जी पेशकश थिया। चवां तो जे 100 गाढ़ा उठ मिली वींदा त मुंहिंजी जिंदगी ठही वींदी। मुझे मुस्तफ़ा करीम निहारे फरमायो, ऐ सुराका जेकॾहिं इन खां बि तोखे वधीक ॾियां त पोइ। सुभान अल्लाह। मुसलमान अखियों खोल, मुझे मदीने जे मीर फरमायो, सुराका जी मुझा आका मुझे महबूब फरमायो, तुझी गुरबत ही खत्म थी वने त पो सुराका चवे तो मुझा आका मुखे कलमो पढ़ायो। अञा मुझे आका कलमो को न पढ़ायो आ। निहारे फरमाइन था, सुराका तोखे गुरबत जो डपा अज मां मुस्तफ़ा ऐलान तो कया, ईरान जे शहनशाह जा कंगण तुझे बाहुन में मां मुस्तफ़ा विझी रहियो हां। सुभान अल्लाह। उन वक्त ईरान जी अज जो अमेरिका, जिया अज जो अमेरिका, हाणे अमेरिका जड़ो सुपर पावर उन वक्त में जा मुसलमान जेके मक्के मो हिजरत करे मदीने आया, चंद हजार भी कोन होया मुसलमान, लेकिन पंहिंजे महबूब जे मकाम दे निहार, इज्जत दे निहार, मुझे हुजूर जे इल्म दे निहार, मुझे हुजूर जे कामिलियत दे निहार, मुझे हुजूर जे नाज दे निहार एकड़े गुलाम के अञा मुसलमान भी कोन थियो आ, पर मुस्तफ़ा दिसी रहियो आ त हिन में देर काने का। उनके फरमाइन था त उहो वक्त ईंदो जो इहो सुपर पावर मां मुस्तफ़ा जा दीवाना फतेह कंदा, ऐं उन सुपर पावर जो जेको शहनशाह हुंदो उन जे बाहुन में जेके कंगण हुंदा उहे उतों लहंदा, मुंहिंजा मस्ताना तुंहिंजे बाहुन में ईंदा, दुनिया ॾिसंदी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे मदीने जे मीर ऐलान फरमायो, सुराका कदमन में किरी पियो, या रसूल अल्लाह कलमो मुझा महबूब कलमो। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो त थी वयो, मस्तानो थी वयो, हाणे उन जे एंड ते पहुचा छो त गाल मोहब्बत जी खुली आई आ। मुझे महबूबन जो ज़ाहिरी दुनिया मां अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे गुंबज़े खज़रा में आरामी थिया। सुणे अबू बकर सिद्दीक जो ज़मानो आ। मुझा दोस्त अजीज सुराका काफ़ी जवानी खां हटी करे पीरीअ वारे आलम में अची वयो आ। हज़रत अबू बकर सिद्दीक सुनो अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे गुंबज़े खज़रा में हुजूर जे कदमन में आरामी थियो आ। हज़रत अमीर उमर जो ज़मानो आयो आ। सुराका जवानी छॾे करे कुराड़ो थी वयो आ। हाणे सुराका बिन मालिक बीमार थी वयो, बीमारी एतरी घणी थी वई जो सब कह समझो त हाणे सुराका बाकी घड़ी खन जो मेहमान आ। पाड़े मां दोस्त आया, हुजूर जा सहाबी आया, सुराका ओ सुराका दिसी रहा हूं, तू जो टाइम करीब अची चुको आ, का वसीयत करनी थई त कर। सुराका निहारे चवण लगो, ओ मुझा मुस्तफ़ा जा दीवानो तमा भुलजी पया हो, सुराका अञा मरण वारो ना है। सुभान अल्लाह। सुराका जे मरण जो वक्त को न आयो वा, सुराका जो अञा टाइम ते सहाबा निहारे पुछन था गाल चाहे राज कहिड़ो आ। हज़रत सुराका बिन मालिक चवण लगो, तव्हां के खबर नाहे त मुझे महबूब मदीने जे मीर जो फरमायो त शहनशाह ईरान जा कंगण सुराका तुझे बाहुन में ईंदा, अञा ईरान फतेह ही कोन थियो आ, उहे कंगण लहंदा सुराका जे बाहुन में ईंदा। सुराका मदीने जे गलन में घुमंदो, तेज ताईं इज़राइल के जुर्रत ही न थींदी जो मुझे वेझो अची सके। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐ सुराका छो चवे तो मुझे महबूब जो फरमायो आ। जॾहिं मुझे महबूब फरमायो आ त इज़राइल वेझो कीअं ईंदो, छो रब पंहिंजे महबूब जी ॻाल्हि पूरी न कंदो त कंहिंजी पूरी कंदो। इहो ई सबब आ जो हिजरत जी रात जॾहिं शेरे खुदा का पुछो वयो, या अली ॾियो ख़बर निंड आई, 40 भाड़िया ॿाहिरों बीठा। शेर खुदा चयो, खुदा जो कसम जेतरी अली सुकून जी निंड उन रात कई जिंदगी में कदे भी कान कई।
अल्लाह। सोना अली छो पाण फरमायो जिंदगी जे हर लम्हे के अली समझंदो हुयो मता जिंदगी जो आखिरी लम्हो हुजे अल्लाह जे जिक्र में गुजारिया मता आखिरी लम्हो हुजे अल्लाह जे जिक्र में गुजारिया लेकिन उन रात इन करे निंद्र कयम जो मुझे मदीने जे साईं फरमायो अदा अली सुबह जो अमानतू मक्के वारन खे दई पो मदीने हलियो अच जा सुभान अल्लाह। मुझे मदीने जे मीर फरमायो त सुबह जो अमानतू मक्के वारन खे दई मदीने हलियो अच जा मां अली के सर्टिफिकेट मिली वयो त बेफिक्र थी निंद्र कर इज़राइल में जुर्रत ही ना है जो तुझे वेझो अची सके जो मुझे मुस्तफा सर्टिफिकेट नहीं छड़ियो सुभान अल्लाह। मोहब्बत सहाबा जो अदब ऐं सहाबा जो इश्क मुंहिंजा दोस्त इहो ॿुधाइण पे चाहियुमि मोहब्बत ॻाल्हि निकिरी आई जंहिं वक़्त में हाणे ॻाल्हि खुटाए अचां हज़रत अमीर उमर जे दौर में जंहिं वक़्त में ईरान फ़तह थी वियो ईरान फ़तह थी वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे सादर लफ़्ज़नि में कीअं ॿुधायां त इमाम हुसैन जी जेका घरवारी आहे शहरबानू बीबी शहरबानू उहा बि उन वक़्तु ईरान मां कैदियाणी थी आई हुई हाणे मौजू मटण नथो चाहियां बस एतिरो ॿुधाइण थो चाहियां ईरान फ़तह थी वियो माले गनीमत अची वियो उमर फारूक जे साम्हूं ढेर लॻी विया लिस्ट सामान जी पहुची वई उन सामान जे लिस्ट में कंगणनि जो ज़िक्र कोन हो जेॾी महिल कंगणनि जो ज़िक्र कोन हो सैयदना उमर फारूक निहारे वरी फरमायो सामान खे खोले वरी ॾिसो छो त हिन सामान जे लिस्ट में शहनशाह ईरान जे कंगणनि जो ज़िक्र नागे मुझे मुस्तफा जो फरमायो हो त ईरान फ़तह थींदो उन जे बादशाह जा कंगण ईंदा जेको मुझो सुराका बाहुन में पाए मदीने जे गलिन में घुमंदो सुभान अल्लाह। हुजूर जे सहाबा जो अकीदो हुजूर जे सहाबा जी मोहब्बत हुजूर जे सहाबा जो ईमान गौर तकर अज जे मुसलमान के अलाए छा थी वियो खबर ही कान्हे का नारो त हणे थो त मां हुजूर जे सहाबा जो दीवानो हां पर उनके खबर ही कान्हे का त सहाबा जो ईमान ऐं अकीदो मुझे मुस्तफा सां केतिरो हुयो सहाबा जो प्यार मुझे मुस्तफा सां केतिरो हुयो बहरहाल मुंहिंजा दोस्तो जंहिं वक़्त में सामान खे वरी ॻोल्हियो वियो ॾिठो वियो त हुन में कंगण मौजूद हुया हज़रत अमीर उमर के बुधायो या अमीर अल मुमिनीन कंगण मौजूदन पान फरमायो दियो उहे कंगण हथ में खणी करे ये मथे लहराए करे मुझे सुने अमीर उमर ऐलान कयो त आई न सुराका सुराका काथे आ आई न सुराका बिन मालिक सुराका पुत्र मालिक जो काथे आ बीमार आ कुंड में मुझा दोस्त ज़ईफुल उमरा वेठो आ जेडी मल कंगण अमीर उमर जे हथ में ॾिठे सहाबा अर्ज़ कयो त सोहणा ए सुराका हिते बीमार आ वेठो आ अमीर उमर चयो त हलिया सुराका पंहिंजी अमानत खण मोहब्बत में खुशी में बीमारी खत्म थी वई सुराका बिन मालिक जवानन वांगुर मुर्कदो हुआ हली न सघंदो हो अज खुशी में लुडंदो अचे अमीर उमर जे साम्हूं बीठो अमीर उमर पंहिंजे हथन सां सुराका जे बाहुन में शहनशाह ईरान जा कंगण पाराए ऐं वॾे आवाज़ में चयो सदक़त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब तो सच फरमायो हो त ईरान फ़तह थींदो ईरान जे बादशाह जा कंगण लहंदा ऐं मुस्तफा जे गुलाम जे बाहुन में पवंदा सुराका जीअं वञी वेठो अमीर उमर फरमायो वे हुन सुभान अल्लाह वे हुन मदीने जे गलिय गलिय में बाहू मथे करे घुम ऐं हल त मदीने जे मर्दन के भी खबर पवे मदीने जे औरतुन के भी खबर पवे त मुझो मुस्तफा जेकी फरमाइंदो आ मुझो करीम रब ओहो करे ॾेखारींदो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त मोहब्बत जी ॻाल्हि पे कयमि हाणे मोटी
उन सागी जगह ते अचा हजरत सालिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथा हजरत सलमान फारसी चयो सालिबा असा पंहिंजे तरफा तोखे वठण कोन आया हो मदीने जे मीर फरमायो त मुझे सालिबा के वठी अचो सालिबा सुडकिन जे विच में ईमान कामिला त मुझे महबूब जो फरमान रब जो फरमाना रुवंदो 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 सलमान फारसी हजरत अमीर उमर सां गॾु जीअं मदीने जे शहर में दाख़िल थींदो आहे सलमान हजरत सलमान से फरमाईंदो आहे त सालिबा रोई रोई बेहोश थी वियो इहे जुमला चई त कीअं हिन अखियुनि सां महबूब खे ॾिसां जन अखियुनि ग़ैर खे ॾिठो आहे कीअं हिन दिल सां महबूब खे ॾिसां जंहिं दिल ग़ैर के ॾिठो बेहोश थी वियो उन बेहोशीअ जे हालत में खणी हुजूर जे दरबार में पहुतासीं मुझे मदीने जे मीर ॾिसी करे फरमायो सालिबा के हेॾे खणी अचो सालिबा जो मथड़ो हुजूर पंहिंजे हंज में रखी करे शफ़क़त जो हथड़ो घुमायो सालिबा जो अखियूं खोलियूं त ॾिसे त मां मुस्तफ़ा जे हंज में सुतो पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ मुझा दोस्त याद रखी छॾ अल्लाह ताला कंहिंजी मेहनत ज़ाया कोन फरमाईंदो आहे मोहब्बत वारे जी मेहनत कॾहिं भी रब ज़ाया कोन फरमाईंदो आहे त मां मुंड वारो जुमलो लतीफ़ सरकार जो शेर जेकी कुछ चयमि उन सॼे जो निचूड़ ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजा दोस्त अल्लाह फरमा अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां रब आज़माइण थो तोखे चाहियां त ज़िंदगी ॾिनी थमय मौत जो ॿुधायो थमय जवानी ॾिनी थमय मौत जो ॿुधायो थमय दौलत ॾिनी थमय मौत जो ॿुधायो थमय हुस्न ॾिनो थमय मौत जो ॿुधायो थमय त तूं सदाई रहण वारो नाही मेहमान आहीं मुसाफ़िर आहीं रब चवे थो ॿुधायो थमई हाणे मां रब ॾिसण थो चाहियां त पंहिंजे रब जे ॿुधायल हुकुमनि ते कीअं थो अमल करे जेको अमल कंदो ऐं डिॼंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन घड़ीअ खां जेका घड़ी अल्लाह जे आलो जवाब ॾियण वारी आहे जॾहिं ज़मीन ते डिॼंदो त अर्शन में इज़त पाईंदो ज़मीन जे मथां डिॼंदो ज़मीन जे अंदर सुरखरू थींदो ज़मीन जे मथां कंधु हेठि करे हलंदो महशर में कंधु मथे करे हलंदो रब फरमाए थो ऐं मुंहिंजा बाना तो ज़मीन ते कंधु हेठि कयो मां अल्लाह जे ख़ौफ़ में अॼु मां अल्लाह तुंहिंजो इज़त सां कंधु मथे थो कयां कंधड़ो मथे करे हलो मां रब तो मां राज़ी सुभान अल्लाह सलात मुझे सैयद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह ये गाल मां छिड़ी 1.5 कलाक थी वियो ख़बर ही कान पई सुभान अल्लाह मोहब्बत में वेही वियासीं अल्लाह शल ये मोहब्बतूं कायम रखे अॼु रात आहे जुमे जी सुभान अल्लाह छा जी रात आहे मिठा जुमे जी रात आहे महीनो कहिड़ो आहे शोबान जो शोबान जी काई तारीख़ आहे 14 जी रात आहे 14 जी रात आहे पर जे अखड़ियूं बूट त 15 जी रात आहे सुभान अल्लाह अखड़ियूं बूट कीअं अखड़ियूं बूट कीअं यानी अखियूं बंद करे तसव्वुर कर त मुंहिंजो जिस्म त मोहम्मद याकूब हकड़े में आहे पर मां वेठो मदीने में आहे त उते वरी 15 जी रात सुभान अल्लाह हिते 14 जी रात आहे उते 15 जी रात आहे जुमे जी रात आहे आशिकन जे लाइ ईद जी रात आहे मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो त जुमे जो ॾींहुं जुमे जी रात ईमान वारनि जे लाइ ईद जो ॾिहाड़ो सुभान अल्लाह ईमान वारनि जे लाइ ईद जी रात आहे हाणे अचो त मां तव्हांखे 2 हदीसूं मुंहिंजे महबूब जूं ॿुधायां त 15 शोबान जे रात जे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर छा फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हजरत अबू मूसा अशअरी
रदी अल्लाह ताला अन्हा फरमाइन था त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त शोबान जी 15 जी जॾहिं रात थींदी आ मुझो बेनियाज़ रब पंहिंजे रहमत वारन जलवन सां ज़मीन आसमान ते जलवे अफरोज़ थी करे पंहिंजे जलवन सां पंहिंजे मखलूक खे मुझो रब मुनव्वर करण फरमाईंदो आ। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा फरमाई थी त 15 शोबान जी रात हुई, रात जो काफी हिस्सो गुजरी चुको हुयो, मुझी अखड़ी खुली डिठम त मुझा महबूब मौजूद नाहिन। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका सुहणी फरमाईंदी आ डिठम त बिस्तरे ते इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मौजूद नाहिन। कुछ घड़ियों इंतजार कयम पंहिंजे महबूब जो अचण जो इंतजार कयम, महबूब आया अचे फरमायो आयशा अज शोबान जे 15 जी रात आ यानी अध शोबान जी रात अजो की रात जे अंदर मुझो अल्लाह पांजे बानन के पांजे जलवन जा दीदार कराईंदो आ। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला ना फरमाई थी त मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जदे ये फरमायो अर्ज कयुम त आका केड़ी खास मेहरबानी थी दिया त मुझे महबूब फरमायो आयशा बनी कल्ब कबीलो उन वक्त अरबन में मशहूर हुयो, उन जो बकरियों मशहूर हुयो, मुझे आका फरमायो आयशा बनो कल्ब कबीले जो जेतिरियूं बकरियूं हन उन्हनि जे पुठीअ ते जेतिरा वार हन अजो की रात में मुझो अल्लाह पंहिंजे ईमान वारन के जहन्नम जे बाहि खां एतिरा आज़ाद करणो फरमाईंदो आ। सुभान अल्लाह। सुभान बनो कब कबीले जे बकरिन जे पुठीअ ते जेतिरा वार हन उन वक्त अरब में उन कबीले जूं बकरियूं मशहूर हुयूं। इन रात जे अंदर अचो हजरत अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहहू जे दरबार में हलो, मुझे सुने हजरत अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहहुल करीम फरमायो त मुझे मदीने जे मीर फरमायो त जदे 15 शोबान जी रात थींदी आ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात पंहिंजे रहमत जे जलवन सा ज़मीन आसमान ते ऐलान कराईंदो आ। ऐ फरिश्तो ऐलान कयो, रूए ज़मीन ते ऐलान कयो त सुबह जो फजर जे नमाज ताईं आहे को घुरण वारो त मां अल्लाह उन जो दिल जूं मिड़ई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियां। सुभान अल्लाह। आहे को गुनाहन जी माफ़ी घुरण वारो त मां अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे छॾियां। आहे को मां अल्लाह खां बे औलादी औलाद घुरण वारो त मां अल्लाह उन जे झोलीअ खे औलाद सां भरे छॾियां। आहे को बीमार शिफ़ा घुरण वारो मां अल्लाह उन खे शिफ़ा ॾेई छॾियां। आहे को सवाली सवाल करण वारो मां अल्लाह उन जा सवाल पूरा कयां। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो त मुझे मदीने जे मीर फरमायो इन रात जे अंदर क़ियामुल लैल करण यानी रात जो कुछ हिस्सो बीही करे नफली इबादत में अल्लाह के याद करण ऐं ॾींहं जे रोज़े रखण वारे ते मुझो रब ॾाढो राज़ी थी पवंदो। सुभान अल्लाह। सुभाणे रात फटाकन जी रात ना है मुसलमान, फटाको बाह सां बारियो वेंदो आहे, बाह खां मुसलमान पनाह घुरंदो आहे। जंहिंजो नालो बाह तंहिंजो नालो ई खणी लाह, जिथे लॻंदी आहे उते तबाही आणींदी आहे। यूक्रेन में ॾिसो छा मंज़र आहे, ख़ुदा पनाह में रखे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे औलाद खे यादि रखो, पंहिंजे औलाद खे इन शइ जे लाइ पैसा त न ॾियो,
उनके कायल कयो समझायो त बच्चा ये फटाकन जी ईद नाहे ये ठकावन जी ईद नाहे ये त रब्बे जुल जलाल के राजी करण वारी रात ये त अल्लाह जे रहमतन के हासिल करण वारी रात ये रात त गुनाहन का माफी वठण वारी रात इन रात में त अल्लाह जे जलवन सा पंहिंजे नूर के मुनव्वर करण वारी रात ये उहा रात जह रात में आशिक सजी रात सलातो सलाम पढ़ी पंहिंजे महबूब जे दीदार जो दुआऊं घुरंदा हन छो त रब ऐलान कयो आ जेको घुर उहो ॾेई को पुट घुरंदो को ज़ाल घुरंदो को पिलाट घुरंदो का औरत मुड़स घुरंदी का कुछ घुरंदी सभई घुरंदा पर खुश नसीब उहे जेके चवंदा मुंहिंजा मौला सब कुछ सभिनी खे दे असा के पांजे महबूब जो दीदार ऐं मोहब्बत जो ज़रड़ो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा दोस्त बादशाह जे दरबार में सवाल भी उहो कजे जेको बादशाह जी शान जे लायक हुजे अल्लाह जे दरबार में जेकर वजीर आजम जे आडो मानू चयो वजीर आजम साहब मुके पट्टे वाली दे तो वजीर आजम चंदो चेपो तो इनके खबर ही काने का तो मां वजीर आजम वट बीठो हां पट्टे वाली तो इनके डीसी भी दई सके तो पट्टे वाली तो इनके एमपीए भी दई सके तो जदे वजीर आजम जे दरबार में हुजे त का गजेटेड पोस्ट घुरदो कर ऐ मुंजा दोस्त जदे एड़ी भलारी रात अचे अल्लाह जे दरबार में जदे पहुंची ए नढड़ियों शयूं न घुरदो कर चो मुंजा मौला तू राजी थी पांजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमाए सुभान अल्लाह अल्लाह राजी थी वने महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो रब अता फरमाए छदे ऐ मुंजा दोस्त पांजे जिंदगी जो मजो पो दिसजा हूं तोखे पांजा मित्र निहारे नफरत कंदा पर जदे न सरकार जी मोहब्बत मिली वई खुदा जो खौफ अची वयो पांजा त छा परावा त छा इंसान त छा पर तू जंगल में विंदे त जंगल जा जानवर भी तुझे कदमन के चुमियूं दई सलाम कंदा सुभान अल्लाह मुझे हुजूर जो सहाबी जेते हुजूर नालो रखियो हजरत सफीना सुभान अल्लाह छा नालो रखियो हुजूर हजरत सफीना सफीना मना बेड़ी बेड़ी को नालो को न हुंदो आ मुझो मुस्तफा प्यार में जै सहाबी के जेको चई छडींदो आ सजी जिंदगी सहाबी उहो नालो लहण को न दींदो बेशक सोने हजरत अब्दुर रहमान के बिलन सा प्यार कंदो दिसी करे मुझे मुस्तफा फरमायो या अबू हुरैरा अमर नालो रखियो हो अब्दुर रहमान रहमान जो बानो बिलन सा प्यार कंदो हो जादे विंदो हो बिलियूं पोया हुजूर फरमायो ओ बिलन वारा जदे हुजूर एक दफो फरमायो या अबू हुरैरा मक्के मदीने जा मानू चवंदा या अब्दुर रहमान जवाब को न दींदो हो बाहमा वठी चवंदा या अब्दुर रहमान चवंदो ऐन अब्दुर रहमान किथे अब्दुर रहमान अंत अब्दुर रहमान ला अना अब्दुर रहमान मां अब्दुर रहमान नाया केर है मन अंत तू केर है चवंदो अना अबू हुरैरा मुझे महबूब जे को नालड़ो रखियो आ मुझो उहो ही नालड़ो आ त मुझा दोस्त अजीज हुजूर पंहिंजे सहाबीअ के सॼो सफीना छाजे करे जो उन जी ड्यूटी हूंदी हुई जॾहिं बि काफ़िलो हलंदो हुयो आख़िर में उन जो उठड़ो हूंदो हुयो सहाबा के जो सामान किरंदो हो वो संभाले खणी ईंदो हुयो सुभान अल्लाह मुझे महबूब जो सहाबी एकड़ो दफो घणो सामान थी वयो हुजूर फरमायो सफीना याने बेड़ी सामान घणो खण दिया मुझे सहाबा जो सामान सांढण वारा हाणे सफीना सफीना सा मशहूर थी वयो काफिलो हली रहियो आ कदे कदे अजीब इत्तेफाक थींदो आ जानवरन जे करे के सबब जे करे काफिलो टहंदो आ सामान किरी पयो सफीना मेड़ींदो आयो काफिलो निकरी वयो हुजूर काफिले सा गडहन फेलुल हकीम ला यखलु अनिल हिकमत हकीम जो कम हिकमत का खाली को न होंदो आ सफीना सामान मेड़ी दे रात थी वई काफिलो हलियो वयो जदे काफिलो हलियो वयो अकेलो जणो सामान उठते लदे करे जेडी मल अगते हलियो अग्या सामो जंगल अची वयो जंहिं वक्त में जंगल जे अंदर आयो त बबर शेर दाह कई
कहे दाह कई बब्बर शेर कंहिंखे चइबो आहे हिकिड़ो शींहुं हूंदो आहे हिकिड़ो बब्बर शेर जंहिंजे कंध ते हेॾी बच हूंदी आहे अखियूं ॿरंदियूं हन पयूं गोले वांगुरु बब्बर शेर वॾी दाह कई जीअं बब्बर शेर दाह कई त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सफ़ीना मुर्गी उन ॾे ईअं निहारियो ॼण को ॼण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत सफ़ीना ईअं मुर्गी निहारियो जीअं झंगल में को अकेले माण्हूअ खे साथी मिली वेंदो आहे बब्बर शेर गोड़ कंदो आयो दाहूं कंदो आयो जीअं हज़रत सफ़ीना जे साम्हूं आयो हज़रत सफ़ीना मुर्गी निहारे चयो ओ जंगल जा शेर सुञाणी तो मूंखे त मां केरु हां मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीवानो ग़ुलाम सुभान अल्लाह हज़रत सफ़ीना जो एतिरो चवण हुयो बब्बर शेर कदमनि में किरी पियो कदमनि खे चुमियूं ॾेई अॻियां थी ईअं हलण लॻो जीअं को वाट हेड़ू वाट सां वठी वेंदो आहे पोयां हज़रत सफ़ीना जो उठड़ो ई पाण अॻियां बब्बर शेर हली रहियो आहे सिधो मुंहिंजे महबूब जे काफ़िले जे साम्हूं बीही करे शेर कंधड़ो झुकाए पोइते मोटियो मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीवानो पहुतो मुझे हुजूर फरमायो सफ़ीना दे खबर सफर कीअं रहियो ऐ मुझे महबूब जा दीवाना जे चाही थो त इंसान में इज्जत त को मसलो ही कोने को पर जे चाही थो त जंगल जा जानवर भी तोखे ॾिसी करे